ही धरती हमेशह सूफ़ी बुज़ुर्गनि ऐं फ़नकारनि सां मालामाल रही आहे ऐं उन्हनि मां हिकु नालो आहे सादिक़ फ़क़ीर। उहो आवाज़ु जेको दिलि खे छुही वञे थो ऐं उहो अंदाज़ जेको रूह खे सुकून ॾिए थो। अस्सलामु अलैकुम दोस्तो, मुंहिंजो नालो आहे सजाद। अॼु जी हिन डॉक्यूमेंट्रीअ में असीं ॼाणींदासीं सादिक़ फ़क़ीर जी ज़िंदगी, संदसि जिदोजहद ऐं संदसि फ़न जो सफ़र त हू किथां खां शुरूआति कई। सादिक़ फ़क़ीर 1955 में बिटशाह में पैदा थियो। ही उहो शहर आहे जिते सूफ़ी शाइर शाह अब्दुल लतीफ़ भिटई जी मज़ार मौजूदु हुई। हू नंढपिण खां ई सादिक़ फ़क़ीर दरगाहुनि जे महफ़िलुनि में वेहंदो हो ऐं सूफ़ी कलाम ॿुधंदो हो। संदसि दिलि में मौसीक़ीअ जो इश्क़ पैदा थियो। रूहानी माहौल, रबाब ऐं तबल जो आवाज़। सादिक़ फ़क़ीर रस्मी तालीम खां वधीक रूहानी तालीम हासिल कई। हू पाण मदाह सिखियो ऐं पंहिंजे आवाज़ खे सूफ़ी कलामनि लाइ वक़फ़ करे छॾियो। हिन जे ॻाइण जो अंदाज़ सादो पर इंतिहाई असराइतो हुओ। सिर्फ़ ॻाईंदो हुओ त पंहिंजे कलाम खे महसूस करे पेश कंदो हुओ। सादिक़ फ़क़ीर पंहिंजे फ़न जो आगाज़ दरगाह खां शुरू कयो, पर जल्दी ई संदसि आवाज़ सॼी सिंध में मशहूरु थी वियो। हिन केतिरनि टीवी चैलेंज सक़ाफ़ती प्रोग्राम में हिसा वरिता जिथे माण्हू संदसि फ़न खे वॾी मुहबत सां क़बूल कयो। सादिक़ फ़क़ीर ख़ासि तौर ते शाह अब्दुल लतीफ़ भिटई जी शाइरी ॻाइण महारत रखंदो हुओ। शाह लतीफ़ जी कलाम ऐं मुहबत सिर्फ़ इंसानियत जो पैगाम ऐं सादिक़ फ़क़ीर पंहिंजी आवाज़ सां उन्हनि पैगामनि खे आम कयो। फ़क़ीर पंहिंजी कामयाबी कीअं माणी ऐं कामयाबु कीअं थियो। सादिक़ फ़क़ीर पंहिंजे मुनफ़रिद अंदाज़ जे करे सिंध जे वॾनि फ़नकारनि में शुमारु थियणु लॻो। हिन जो आवाज़ हर दिलि जाइ ठाहे वियो। हू कंहिं बि मंसूबे अंदाज़ खां सवाइ सिर्फ़ सादगीअ सां ॻाईंदो हुओ ऐं हू संदसि कामयाबीअ जो राज़ हुओ। 2017 में सादिक़ फ़क़ीर हिन फ़ानी दुनिया मां लाॾाणो कयो। संदसि वफ़ात ते सिंधी मौसीक़ीअ लाइ वॾो नुक़सानु हुओ, पर संदसि आवाज़ अॼु बि दरगाहुनि, महफ़िलुनि, दिलनि में ज़िंदा रहे थो। सादिक़ फ़क़ीर सिर्फ़ हिकु गायक न हुओ, पर हिकु रूहानी पैगाम ॾींदड़ हुओ। हिन पंहिंजे फ़न ज़रिए मुहबत ऐं अमन सूफ़ियत जो दर्स ॾिनो ऐं अॼु जॾहिं संदसि आवाज़ ॿुधिजे थो त दिलि पाण ई चवे थी हीअ सिर्फ़ मौसीक़ी न पर रूह जो आवाज़ बणियल आहे। जेकॾहिं तव्हांखे ही डॉक्यूमेंट्री पसंदि आई हुजे त वीडियो खे लाइक करियो, शेयर करियो, चैनल खे सब्सक्राइब करियो।